अगराई केर भी करे ज़र अली, पर तोखे खबर है ना, मां कबीलाई झगड़न जे सख्त खिलाफ है। सिंध जी तबाही जो हिकिड़ो ई सबब है, ज़ाति नहीं बिरादरिन जा टकरार। शम्स अली, मां तुझी ॻाल्हियुनि सां मुतमइन आहियां, पर हिक ॻाल्हि मां ज़रूर ऐड कंदुसि। कबीलाई छेड़ा, ये फज़ूल रस्मूं, ग़लत अक़ीदा जन सिंध के अञा पुठिते धिके छॾियो आहे। सभिनी वबाउनि जी जड़ जहालत आहे, जहालत। मां तमाम कोशिशनि खां पोइ बिजार खान के इन ॻाल्हियुनि लाइ राज़ी कयो त खान बहादुर जे ॻोठ ते या त वरी खान बहादुर जे हमलो न कजे। फिरोज खान जी ॻाल्हियुनि जा वॾा चर्चा ॿुधा अथमि। इहो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? ऐं हा, इहो बि ॿुधाए, हिन जो जेको पुटु शहरोज खान आहे, हुन सां तुंहिंजी मुलाक़ात थी आहे या न? अञा ताईं त ॿिन्हिनि सां ॾेठ वेठ कान्हे, पर मुंहिंजे भाग जा सितारा चवनि था त जल्दी आम्हूं साम्हूं मुलाक़ातूं थींदियूं। शम्स, इन तुंहिंजे माना खेज़ जवाब जे पुठियां का कहाणी ज़रूर आहे, पर पुछण में को फ़ाइदो बि न आहे। वो अक्सर ॻाल्हियूं लिकाए वेंदो आहे। तू मुझे बड़ो कम कंदे, मैं बुरा पैसा ॾींदुसि। चल तू मुझे हितां भॼण में का मदद करे सघी? मां चरियो थोरे इहो कमु कंदुमि। चेहरो नहीं तो बाकी सियाणो न। हाँ, पैसा के कड़ा लगंदा, तोखे तुझी मर्जी मुताबिक पैसा ॾींदुसि। तू मुझे हिकिड़ो नंढो कमु कर। पैसा मिठा हुजनि या कोड़ा, तू वॾो मुड़ुसु माण्हू आहीं। तोखे राति मारण जो प्रोग्राम ठाहियो अथनि। मां ते बंद है, कुछ करण मुझे बस में ना है। बाकी हाँ, तू कंहिं तरीक़े सां यूनिया को जेकॾहिं खान बहादुर ताईं पहुचे, वो कुछ थी सके। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।